हाँ ये कड़ी मखलूक आहे? चार पैर चार ॻोठारनि खे ॿुधायां हीअ मखलूक जेकर असांजे पोयों लॻी त तबाह करे छॾींदी। ॻोठ वारनि खे ॿुधायां चइनि टंगुनि वारो इंसान आयो आहे। ॻोठ वारा ॿुधो, पंहिंजे ॻोठ में चइनि टंगुनि वारो इंसान आयो अथव, पंहिंजे ॿारनि खे लिकायो। असांजे ॻोठ में चइनि पैरनि वारा माण्हू, यार दर बंदि कयां करे न नुक़सान वञा थो। ये वाकई यार चइनि पैरनि वारो इंसान आहे, कहिड़ी मखलूक पैदा थी आहे यार। दरवाज़ो बंदि कयां करे न नुक़सान। मूं त पंहिंजो दरवाज़ो हाणे बंदि कयो आहे, पाड़े वारा शौंकू खे ॾिसां हिन खे नुक़सान इहो मखलूक करे चढ़ां भला। शौंका, अब्दुल्ला सुमरा, सफीला सुमरा, पासो कयो, चइनि पैरनि वारो मखलूक आई न करे न नुक़सान। वारो कयो, दर बंदि कयो पंहिंजा। भाई ईअं कोन थींदो। ॻोठारनि ॿिटनि घरनि ॿुधो हूंदो, वञी लाउड स्पीकर ते मस्जिद वारे ते ऐलान थो कयां, जीअं सॼी ॻोठ खे ख़बर पइजी वञे इन इंसान मां जान छॾाइजे जेके चइनि पैरनि वारो आहे। वरी तो अचे ॻोठ वारा हिकिड़ो ज़रूरी ऐलान ॿुधो, पंहिंजे ॻोठ में हिकिड़ी अजीब मखलूक आई आहे जंहिंखे चार पैर आहिनि। आहे त बिल्कुलु इंसान जहिड़ी, पर हिनखे चार पैर आहिनि। सो पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे पाण खे, पंहिंजे ॿारनि खे महफ़ूज़ रखो ऐं पंहिंजा दरवाज़ा बंदि करे छॾियो। ईअं न थिए जो तव्हांजे लाइ जान जो ख़तरो थी पियो। जल्दी पंहिंजा दरवाज़ा बंदि कयो। वॾेरा ज़ुल्म थियो भाउ, पंहिंजे ॻोठ में चइनि टंगुनि वारो इंसान आयो अथव। सच थो चई बाबा? हा बाबा सच थो चवां। हलो हलो ॿाहिरि ॾिसूं था। अचो अचो। इहो इहो त इहो पकड़ी पकड़ी इहो त भोतार इहो ॾिसजे त इंसान थो लाहींसी। अड़े ही त टकलो आहे पाण वारे ॻोठ वारो। ही छा मसलो छो थो पियो ॿारनि खे ड्रेजारी, छा सीन आहे? ॻोठ वारे ॿारनि सां प्रेंक थो कयां। प्रेंक थो करे? हली तोसां असां सां प्रेंक कयूं। कोई बाक़ाइदा वठी हलो मूंखे। No!